Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. Assalamualaikum. So chapter number 9, soil. And soil अचूं असां त soil आहे छा त जेको आउटर सरफेस आहे छाजो असांजे अर्थ जो, ठीकु आहे। आउटर सरफेस जेको आहे असांजे अर्थ जो, हिनखे असां छा था कोटियूं, सॉइल। जेको आउटर सरफेस आहे या लेयर आहे, जेको आउटर लेयर आहे असांजो, हुनखे असां सॉइल कोटींदा आहियूं, ठीकु आहे। हाणे हुन असांजी जेका सॉइल आहे या मेनली जेके रॉक्स, सैंड ऐं जेके असांजा एनिमल्स वग़ैरह वञनि था, जेकॾहिं असां हिनजी कंपोज़िशन ॾिसूं त इन में जेको आहे सो छा छा मौजूदु आहे त जेको आहे आउटर सरफेस आहे, ठीकु आहे। हीअ जेकॾहिं सॉइल में ॾिसूं छा जो आउटर सरफेस आहे, ऑफ अर्थ आहे। अर्थ जी तव्हांजी पढ़ियल हूंदी त पहिरियों असांजी अर्थ जेका आहे उहा हूंदी आहे हिनजो जेको मथियां आहे, हिनखे असां छा कोटींदा आहियूं, करस, ठीकु आहे। विच में असांजो हूंदो आहे जेको, हुनखे असां छा कोटींदा आहियूं, मेंटल। ऐं आख़िर में असांजो छा हूंदो आहे हिन में, कोर। ऐं इहो ॾाढो गरम हूंदो आहे। तो जेकॾहिं असां हिन में ॾिसूं त हीउ जेको असांजो करस्ट वारो हिसो आहे, इन जो बि जेको बिल्कुलु आउटर पार्ट आहे, ठीकु आहे। आउटर लेयर जंहिं ते असां बीठा आहियूं, इहो असांजो छा आहे, सॉइल आहे। तो सॉइल ई उहो लेयर आहे जंहिंमें प्लांट्स ग्रो करे सघनि था, ठीकु आहे। जिते प्लांट्स जेके आहिनि उहे ग्रोथ कंदा आहिनि, इहो असांजो आहे आउटर सरफेस ऑफ अर्थ, जंहिं ते असां बीठा आहियूं, जेको असां करस्ट बि हिनखे चई था सघूं। ऐं इन ते जेके आहिनि प्लांट कैन ग्रो। तो इहो आहे असांजो सॉइल। हाणे सॉइल जे जेकॾहिं कंपोज़िशन ॾिसूं त हिन में असांजे सॉइल में छा छा अची था वञनि, छा जी ठहियलु आहे। त जेकॾहिं असां ॾिसूं त हिन में असां जेको आहे सो रॉक्स जा ज़रा बि हूंदा हिन में, ठीकु आहे। असांजी सैंड बि हूंदी हिन में, ऐं असांजे जेका जेके डिफरेंट डेड जेके एनिमल्स आहिनि, उन्हनि मां जेके मादा उन में शामिलु था थियनि, जंहिंखे डिकम्पोज़र ख़तमु था कनि, ठीकु आहे। ऐं उन्हनि मां असांजो ठहंदो आहे ह्यूमस। जेके प्लांट्स जा जेके लीव्स वग़ैरह आहिनि, जॾहिं किरंदा आहिनि त उहे पोइ उन्हनि खे डिकम्पोज़र थोरो ॻारींदा आहिनि, उन्हनि मां छा ठहंदो आहे, असांजो ह्यूमस। ऐं इहे असांजे हिन में एयर बि आहे, ठीकु आहे। ऐं असांजे हिन में जेको सॉइल में ॿियो छा हूंदो आहे, वाटर बि हूंदो आहे, ठीकु आहे। इहे सभई शयूं जेके आहिनि असांजी सॉइल में जी कंपोज़िशन में शामिलु आहिनि, ठीकु आहे। तो हाणे हिन में वरी असां जेकॾहिं ॾिसूं त जेका बि सॉइल आहे त ईअं न आहे त माना सभु जो सभु जेका आहे उन ते सभिनी ते जेको आहे सो ॿूटनि जी ग्रोथ भली थींदी आहे या हिकु जहिड़ी थींदी आहे। उन हिसाब सां असां ॾिसूं सॉइल जी जेका हुनजी क्वालिटीज़ आहिनि, त हुनजो कलर बि डिफरेंट हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं हुन में जेकी ज़रात शामिलु आहे, हुनजी साइज़ बि डिफरेंट हूंदी आहे, या हुन में ऑर्गेनिक मैटर जेको आहे केतिरो आहे, ऐं मिनरल्स जेके आहिनि असांजा उहे केतिरा शामिलु आहिनि। उन हिसाब सां जेकॾहिं असां ॾिसूं त सॉइल जा वरी असां 4 टाइप्स कया आहिनि, ठीकु आहे। घणा टाइप्स कया आहिनि त सॉइल जी जेका क्लासिफिकेशन उहा असां 4 टाइप्स में कई आहे। ऐं उहे 4 टाइप्स आहिनि असांजा पहिरियों आहे असांजी सैंडी, ॿी आहे सिल्टी, ऐं टी आहे असांजी क्ले, ऐं लास्ट वन आहे असांजी लोम। हाणे जेका 4 टाइप्स आहिनि सॉइल जा, इहे असां छा जे बेसिस ते ठाहिया आहिनि त हुन में जेका हुनजी जेका छा आहे कंपोज़िशन जे बेसिस ते, ठीकु आहे। जेको असांजी सॉइल आहे उनजी जेका कंपोज़िशन आहे, उन में जेके ज़रात मौजूदु आहिनि, उन्हनि जे बेसिस ते असां ठाही आहे घणा टाइप्स सॉइल जा, 4 टाइप्स, ठीकु आहे। हाणे जेका सैंडी सॉइल आहे, इनखे जेकॾहिं ॾिसूं त असां हिन में छा हूंदो, ज़ाहिर आहे हिन नाले मां ई ज़ाहिर आहे त हिन में घणे में घणो छा हूंदो, सैंड माना वारी, ठीकु आहे। जीअं त वारीअ जा जेके ज़रात वॾा आहिनि, इलाही वॾा हूंदा आहिनि, त उन्हनि जे विच में स्पेस बि थोरी वॾी हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे जेके आहिनि इहे जेके आहिनि, जॾहिं इहे स्पेस इलाही हिन जे विच में वॾी आहे त हिननि में वाटर जेको आहे उहो क्विकली ड्रेन थींदो आहे, ठीकु आहे। क्विकली मीन्स के हिननि में जज़ब जल्दीअ में थी वेंदो। छा थींदो त हिन जे विच में जेके ज़रात आहिनि उहे वॾा आहिनि, त उन्हनि जे विच में थोरी स्पेस वधीक आहे। स्पेस वधीक आहे त उन्हनि मां पाणी जल्दीअ में उन्हनि मां
हेठि जज़ब थी वेंदो। हाणे जेकॾहिं पाणी इलाही हेठि जज़ब थी वियो त ज़ाहिर आहे जेके प्लांट्स आहिनि उन्हनि खे पाणी त खपे, त पोइ छा था सम्झो त हिननि में जेके आहिनि प्लांट्स जी ग्रोथ छा हूंदी, पुअर हूंदी या गुड हूंदी? पुअर। पोइ हिननि में जेका प्लांट जी ग्रोथ आहे उहा घटि हूंदी आहे। जीअं असांजा रेगिस्तानी इलाइक़ा आहिनि, डिज़र्ट एरिया आहिनि, त उते ज़ाहिर आहे माना पाणी थोरो आहे, पर जेकॾहिं बरसाति वसंदी त उहा जल्दीअ में हुन में जज़ब थी वञे, हेठि हली वेंदी, ऐं हुन में असां जेके प्लांट्स जेके ग्रो कनि था डिज़र्ट में उहे तव्हां पाण ॾिसंदा हूंदा इलाही घटि हूंदा आहिनि बनस्पत असांजे हुते। ज़ाहिर आहे माना जेके प्लांट आहिनि उहे तमामु घटि आहिनि। उहो छा जे करे सिर्फ़ु हिन सैंड वारी जेका सॉइल आहे हिन जी कंपोज़िशन जे करे, छो त हुनजा ज़रात थोरा वॾा आहिनि त हुनजे विच में स्पेस वधी आहे ऐं हुन में पाणी जल्दीअ में ड्रेन थो थी वञे, त उनजे करे पाणी प्लांट खे ग्रो करण लाइ पाणी खपे जेको हुननि में बीहे नथो, तंहिंजे करे हिते जेको आहे प्लांट जी ग्रोथ पुअर हूंदी आहे ऐं तमामु घटि हूंदी आहे। तो इहा हिनखे असां चई सघूं था त माना हीअ जेके आहिनि असांजा इहे गुड न आहे, हिन असांजे प्लांट जे ग्रोथ लाइ सही न आहे। हुन खां पोइ असांजी सिल्टी सॉइल, त हिन में जेका सिल्टी सॉइल आहे हिन में छा हूंदो आहे, सिल्ट सम्झो था न, सिल्ट माना लट, ठीकु आहे। लट छा माना जेको सनी मिटी हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, सनी मिटी हूंदी आहे, बिल्कुलु लट हूंदो आहे। पोइ हाणे इन में छा आहे त सफ़ा बिल्कुलु हिन में असांजा जेके हूंदा ज़रात उहे छा हूंदा, सन्ना बिल्कुलु छिन हूंदा, जीअं छा असां चऊं पाउडर चऊं, जीअं पाउडर हूंदो आहे न, बिल्कुलु ईअं पाउडर वांगुरु हूंदा हिन जा ज़रा, ठीकु आहे। हिन में हिन में बि असांजो जेको आहे त छा थो थिए त हिननि में बि असांजो पाणी जेको आहे रिटेन घटि थींदो आहे। जेका लट वारी ज़मीन आहे, ठीकु आहे, हुन में बि असांजो पाणी छा थो थिए, घटि रिटेन थो थिए, हुन में इलाही जज़ब थो थी वञे पाणी। पोइ इन ते बि माना हिन में बि फसल जेको आहे सुठा न आहिनि थींदा। तो हीअ बि असां हिनखे बि चई सघूं था त प्लांट जे ग्रोथ लाइ हीअ बि पुअर आहे। हिन में न्यूट्रिएंट्स जेके आहिनि उन्हनि खे रखण जी सलाहियत बि घटि हूंदी आहे, जेके मिनरल्स वग़ैरह आहिनि उहे हिन में घटि मौजूदु हूंदा आहिनि। जेका हीअ असांजी सिल्ट वारी आहे त हिन में सैड जे बनस्पत बहितर हूंदी आहे, पर छा हूंदो आहे त माना हिन में न्यूट्रिएंट्स पाणी बि इहे कुझु रिटेन कंदी आहे, एतिरी एबिलिटी ईंदी आहे, हिन में जज़ब जल्दीअ में थींदो आहे, पर पोइ बि माना सिल्ट खां कुझु हिन सैंड खां कुझु घटि। पर हिन में जेको छा हूंदो आहे त हीअ प्योर ऐं न्यूट्रिएंट्स हूंदी आहे, माना हिन में जेके मिनरल्स आहिनि उहे बिल्कुलु घटि हूंदा आहिनि। जेको ॿूटे खे जेका खाद खुराक खपे, पाणी त हिन में माना मिली वेंदसि, एतिरो रखी ईंदसि, पर हिन में छा हूंदी आहे, पुअर एंड न्यूट्रिएंट्स, माना जेके खाद खुराक या मिनरल्स जेके प्लांट्स खे खपनि उहे हिन में असांजी जेका सिल्ट वारी ज़मीन आहे हुन में घटि हूंदा आहिनि। हुनजे करे हिन में बि जेके आहिनि प्लांट्स सही नमूने ग्रो न कंदा आहिनि। हुन खां पोइ असांजी क्ले सॉइल, हा ठीकु। तो हाणे हीअ जेके आहे हीअ कॉम्पैक्ट हूंदी आहे, ठीकु आहे, बिल्कुलु कॉम्पैक्ट त मीन्स त बिल्कुलु गुथियल सफ़ा, हिन जे विच में हिन जे जेके ज़रात आहिनि हुनजे विच में बिल्कुलु का बि जेको आहे स्पेस न हूंदी आहे, बिल्कुलु गुथियल हूंदी आहे। हाणे जेकॾहिं कॉम्पैक्ट जो हूंदी आहे त हिन में वाटर जेको आहे इहो होल्ड कंदी आहे, ठीकु आहे। पोइ हिन में जेका ड्रेन आहे उहा बि पुअर हूंदी आहे, पुअर ड्रेनेज हूंदी आहे। हिन में पुअर ड्रेनेज जो मक़सदु आहे त हिन में जेको पाणी जज़ब थियणो आहे उहो सफ़ा घटि हूंदो आहे, ऐं जॾहिं पाणी जज़ब हुन में न थींदो त उहो किथे बीहंदो, सरफेस ते बीठो हूंदो, ठीकु आहे, हेठि हुनखे उहो पाणीअ खे वञणु न ॾींदी, तो सरफेस ते बीठो हूंदो। जेकॾहिं पाणी इलाही बीठो हूंदो त उहो बि प्लांट जे ग्रोथ लाइ सही न आहे। तो हिन में बि इहा बि असांजी जेको आहे सो प्लांट जी ग्रोथ आहे हुन लाइ सही न आहे असांजे लाइ, ठीकु आहे, सूटेबल न आहे जेका सो प्लांट जे ग्रोथ लाइ, छो त हिन में पाणी बीह रहंदो आहे। ऐं ॿी हिन में जेका आहे ॿी ख़ासियत हिन में इहा आहे त कॉम्पैक्ट जो आहे त ॿियो छा थींदो हूंदो हिन में, इलाही कॉम्पैक्ट आहे त ॿियो कहिड़ो मसइलो ईंदो हूंदो हिन में, न ग्रोथ जो न, हा जेका अॻाणो ॻाल्हि कई थी त ऑक्सीजन, ठीकु आहे, प्लांट्स खे ऑक्सीजन त खपे न पंहिंजी ग्रोथ लाइ, त हिन में ऑक्सीजन बि हेॾे असांजे ज़मीन में
इलाही जेको आहे सो जज़ब मुनासिब मिक़दार में हेठि जज़ब न थींदी आहे, छो त माना हिन में स्पेस आहे ई कोन्हे, बिल्कुलु कॉम्पैक्ट आहे, पाणीअ खे बि अंदरि न वञणु ॾींदी हेठि ऐं ऑक्सीजन खे बि न वञणु ॾींदी, जंहिंजे करे माना प्लांट जो जेकॾहिं ॿिज आहे असांजो उहो रेस्पायर बि न कंदो, त उनजे करे बि हिन में प्लांट जी ग्रोथ न थींदी आहे। त हीउ हिकिड़ो त पाणीअ खे अंदरि न वञणु ॾींदी ऐं ॿियो ऑक्सीजन बि, ॿियो छा ॾे ऑक्सीजन, ॿई शयूं जॾहिं ज़मीन खे न मिलंदियूं त असांजा जेके प्लांट्स आहिनि उन्हनि जी ग्रोथ सही नमूने न थींदी। ओके, त आख़िरी जेको टाइप आहे असांजो उहो आहे लोम। ऐं लोम जेको आहे सो असांजी हिन में असांजी सैंड बि हूंदी आहे, ठीकु आहे, सिल्ट बि हूंदी आहे, क्ले ऐं ह्यूमस बि हूंदो आहे। माना ईअं सम्झो त हिन में हर हिकु शइ मुनासिब मिक़दार में हूंदी आहे, सभु शयूं हिन में शामिलु हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, मुनासिब मिक़दार में। तो हिन जी माना जेको आहे सो वाटर रिटेन जेका ड्रेनेज वारी ख़ासियत उहा बि सूटेबल हूंदी आहे, मुनासिब मिक़दार में इहे पाणीअ खे हेठि वञणु ॾींदी आहे, ड्रेनेज थियण कुझु खे रिटेन कंदी आहे, जंहिंजे करे इहे छा हूंदी आहे, मॉइस्ट हूंदी आहे। मॉइस्ट सम्झो था न, माना थोरी आली बीहंदी आहे इहा, त जेकॾहिं असां बनिस्बत वारीअ में पाणीअ जो जग वारींदासीं त कलाक खां अधु कलाक खां अॻे ई ख़ुश्क थी ईंदी, पर जेकॾहिं असां हिन लोम वारीअ में आणींदा त उहा पाणी हुन में हेठि हलियो वेंदो, पर पाण जेको सरफेस हूंदो उहो छा हूंदो, मॉइस्ट हूंदो, ठीकु आहे। उन सां गॾु त लोम में जेको आहे असांजो ॿियो बि मादो शामिलु हूंदो आहे, जंहिंखे असां कोटींदा आहियूं ह्यूमस, ठीकु आहे। ह्यूमस छा हूंदो आहे त जेके बि असांजे लिविंग थिंग्स आहिनि, जीअं प्लांट्स आहिनि, उनजा जेके लीव्स आहिनि, उन्हनि खे जॾहिं डीकम्पोज़ कनि त उन मां जेको मादो ठहे, जॾहिं उहे ॻरनि सड़नि त उनजो जेको ॻरियल सड़ियल मादो आहे जॾहिं असांजे जेके सॉइल जा जेके पार्टिकल्स आहिनि उन्हनि सां मिलंदो आहे त उहो छा ठाहींदो आहे, ह्यूमस, ठीकु आहे, मतिलबु भाण टाइप ई थींदो आहे। इहो जेको असांजो गंद किचिरो आहे जॾहिं ॻरंदो आहे त इहो छा थींदो आहे, फर्टिलाइज़र टाइप थींदो आहे। सो हिनखे असां जॾहिं इहो वरी फर्टिलाइज़र जॾहिं असांजे अर्थ सां मिले त माना हुनजी जेका ग्रोथ कैपेसिटी आहे हुनखे इलाही वधाईंदो आहे, त हुनखे असां कोटींदा आहियूं ह्यूमस। त जेको बि जेके डेड लीव्स आहिनि या ॿिया जेके ऑर्गेनिज़म्स आहिनि, जॾहिं उहे ज़मीन में जॾहिं उन्हनि जा पार्टिकल शामिलु थी वञनि, ठीकु आहे, त इहे छा थींदा आहिनि, ह्यूमस। इहे बि असांजी जेका उन्हनि में नाइट्रोजन वग़ैरह हूंदी आहे, जेके बि लिविंग थिंग्स आहिनि, हा, त उन्हनि में असांजी फास्फोरस हूंदी आहे, कैल्शियम हूंदी आहे, इहे मिनरल्स आहिनि जेके प्लांट्स खे माना मुनासिब मिक़दार में खपनि। उहे असां जीअं ई हुन में ॻरंदा त अर्थ में जेका असांजी सॉइल आहे उन में शामिलु थींदा, त उतां वरी प्लांट्स पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां उहे खणंदा आहिनि। त उन में इन जे करे हिन में जीअं त माना हिन में वाटर रिटेन कैपेसिटी बि सुठी आहे, हिन में असांजी ऑक्सीजन बि सुठी जेको आहे डिफ्यूज़ थींदी आहे, उन सां गॾु हिन में हीअ शयूं मौजूदु आहिनि, ऐं हीअ मॉइस्ट बि हूंदी आहे, मतिलबु थोरो वाटर रिटेन बि करे रखंदी आहे, त जेको प्लांट्स खे जीअं माना नंढो प्लांट आहे त हुनखे हुते पाणी उतां ई मुनासिबु मिले, त पोइ इन जे करे असां चवंदा आहियूं त हीअ छा आहे, बेस्ट फॉर प्लांट ग्रोथ, ठीकु आहे, बेस्ट फॉर प्लांट ग्रोथ। सभिनी खां सुठी जेका आहे प्लांट लाइ उहा कहिड़ी आहे, सॉइल लोम वारी। उन खां पोइ असांजो आहे त जेके इफेक्ट्स कहिड़ा था थियनि, तो जेको असांजो एनवायरमेंट आहे या जेके असांजा वेदर जेके कंपोनेंट्स आहिनि, जंहिंमें असांजो बायोटिक अबायोटिक जे कंपोनेंट्स आहिनि, जिनमें असांजो वाटर आहे, त हिते असां सिंपली था पढ़ूं वाटर जो इफेक्ट कहिड़ो थींदो आहे सॉइल ते। तो इफेक्ट ऑफ वाटर ऑन सॉइल, त मेनली जेको आहे जेकॾहिं वाटर जो इलाही फास्ट फ्लो, हीअं त वाटर असांजी ज़मीन खे ईंदो आहे, हुन मां एॾो को नुक़सान न आहे, पर जॾहिं हुनजो फ्लो छा हुजे इलाही फास्ट हुजे त पोइ इहो छा कंदो, सॉइल जी इरोजन कराईंदो, ठीकु आहे, सॉइल इरोजन। तो सॉइल इरोजन जेका छा आहे, ज़मीन जी सिंपल में असां छा कोन्हे सिंधीअ में ज़मीन जी खाद, ठीकु आहे, ज़मीन जी खाद। त सॉइल इरोजन में छा थींदो आहे त जेको फास्ट फ्लो ऑफ वाटर आहे, इहो जेको मथां जेको सॉइल जो फर्टाइल पार्ट आहे, ठीकु आहे, फर्टाइल लेयर जेको असां चऊं, फर्टाइल लेयर ऑफ सॉइल जेको मिनरल्स हिन में रिच आहे, ठीकु आहे, जंहिंमें मिनरल्स आहिनि, असांजो
जेके मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु आहिनि जेके प्लांट जी ग्रोथ लाइ ज़रूरी आहिनि। पोइ जेको इहो फर्टाइल लेयर आहे त इहो फास्ट फ्लो जेको हूंदो आहे इहो पाण सां गॾु उन सॼे तह खे ई खयूं ईंदो आहे, ठीकु आहे, ॻारियूं खायूं ईंदो आहे, जंहिंजे करे माना हेठां जेका ज़मीन उहा इलाही सख़्तु हूंदी आहे, पुअर इन न्यूट्रिएंट्स हूंदी आहे, छो त हुन जा न्यूट्रिएंट्स जेके मथे तह में हुया उहे सॼा छा थी विया, लुड़ी विया, खाइजी विया। पोइ हाणे जेका इन जे करे असांजी जेका ज़मीन जेका सॉइल एरोजन जे करे छा थींदो आहे, बेरिन थी वेंदी आहे असांजी, बेरिन माना गहराबाद, ठीकु आहे। त जॾहिं सॉइल एरोजन थींदी आहे त हिन जो फर्टाइल पार्ट त पाणीअ सां गॾु लुड़ी वेंदो आहे ऐं असां जेका बचियल पोइ हिते ज़मीन आहे उहा छा थींदी आहे, बेरिन सॉइल, ठीकु आहे, माना गहराबाद थींदी आहे, छो त हुन में न्यूट्रिएंट्स वग़ैरह इलाही घटिजी वेंदा आहिनि। हुन खां पोइ असां अचूं त डीकम्पोज़र्स जेको आहे इन जो सॉइल में कहिड़ो रोल आहे। त हाणे असां पढ़ियो त डीकम्पोज़र छा कंदा आहिनि, पढ़ियो हुयोसीं थोरो ॿुधायो तव्हां त जेके असांजे डेड एनिमल्स या प्लांट्स आहिनि उन्हनि खे डीकम्पोज़ कंदा आहिनि त जीअं उन्हनि में जेके न्यूट्रिएंट्स या उन्हनि में जेका एनर्जी स्टोर थियल आहे उहा वापसि सॉइल में मिली वञे, ठीकु आहे। तो हाणे जेके असांजा डीकम्पोज़र्स आहिनि उन में असांजा मेनली छा था अची वञनि, डीकम्पोज़र्स में असांखे ॿुधायो हुयोसीं त छा छा अची था वञनि असांजा, बैक्टीरिया, ठीकु आहे, ऐं फंजी आहिनि ऐं उन सां गॾु कुझु असांजा वर्म्स, बैक्टीरिया, फंजाई ऐं कुझु वर्म्स जेके आहिनि जेके सॉइल में रहंदा आहिनि उहे असांजे इन सॉइल में जेके शयूं आहिनि उन्हनि खे छा कंदा आहिनि, डीकम्पोज़ कंदा आहिनि। ऐं डीकम्पोज़िशन जो मक़सदु छा हूंदो आहे त माना जेके न्यूट्रिएंट्स आहिनि उन्हनि शयुनि मां वापसि ज़मीन में अचनि ऐं इहो असांजो जेको साइकिल आहे एनर्जी साइकिल उहो हलंदो रहे असांजो, ठीकु आहे, जंहिंखे असां बायो जियो केमिकल साइकिल्स सॾींदा आहियूं त उहो जीअं कंटिन्यू रहे। उन खां पोइ अचूं लाइफ इन सॉइल, पोइ ज़िंदगी कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सॉइल में रहनि थियूं, इहो सिंपल आहे, कोई टफ न आहे। त असांजे हिन में वायरस बैक्टीरिया रहनि था, ठीकु आहे, या जेके बि माइक्रो ऑर्गेनिज़म्स आहिनि उहे बि रहनि था, ऐं ॿियो असांजो छा था रहनि, वर्म्स बि असांजा रहनि था हिन में, ठीकु आहे, ऐं असांजो ॿियो छा था रहनि, वॾे खां वॾी मखलूक कहिड़ी थी रहे सॉइल में, प्लांट्स जो आहिनि, हेॾा सारा आम त सभिनी खां प्लांट्स आहिनि न, सॉइल न हुजे त प्लांट्स हूंदा न हूंदा, त सभिनी खां आम ऐं प्रोड्यूसर आहिनि, छो त प्लांट सां त लाइफ मुमकिन न आहे, इहे बि असांजा किथे था रहनि, सॉइल में, इहे सभु आहिनि लिविंग ऑर्गेनिज़म। हाणे हिते असांजो चैप्टर कंप्लीट आहे, होप आहे कंदासीं त सभु सम्झ में अची वियो हूंदो तव्हांखे।